हमेशह वांगुरु असां तव्हांखे मिलाईंदासीं हिकु बहुगुणी शख़्सियत सां अॼु जे हिन प्रोग्राम में। अॼु असीं तव्हांखे मिलाए रहिया आहियूं सिंधीअ जे बर्ख लेखक, साहितकार, एडिटर ऐं सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखण जी हर मुमकिन कोशिश कंदड़ शख़्सियत श्री ठाकुर चावला सां। दादा, तव्हांजो असांजे हिन प्रोग्राम में स्वागत आहे। असीं प्रोग्राम जी शुरूआत में पहिरीं सुवाल तव्हां खां पुछंदासीं त तव्हां सिंध मां कॾहिं आया ऐं उन वक़्तु तव्हांजी उमिरि केतिरी हुई? मुंहिंजी उमिरि उन वक़्तु अबाउट 17 साल खनि हूंदी ऐं सिधो कॉलेज में पढ़ण वठ अचण सिंध मां सिधे हिते पहुतासीं ऐं घणो करे सॼो हिंदुस्तान भिटकियासीं जिते के ठाहे को किथे जाइ मिले रहण लाइ। पहिरीं दिल्ली वियासीं, उन खां पोइ मथुरा वियासीं, वृंदावन वियासीं, पोइ देवलाली वियासीं, नासिक वियासीं, आख़िर किथे बि मज़ो न आयो, आख़िर बॉम्बे में अची ठाहे कटियासीं। त बॉम्बे में तव्हां अचण खां पोइ साहित्यिक खेत्र में कीअं आया? उहो ईअं थियो जो को बि धंधो ईंदो न हो करणु, न को नौकिरी करणी हुई कान। पोइ छाले त सिंधी साहित्य में उते खां ई वठी कराचीअ खां ई वठी हो पंहिंजो चाह हो, इन करे अची मूं सुहिणी मगज़न कढी पहिरीं हिते हिंदुस्तान में। ऐं तंहिं वक़्तु ईअं लॻे पियो त मां बि रुधल रहंदुसि ऐं कुझु कम बि हूंदो, पर ईअं न सम्झुमि त थोरे वक़्त खां पोइ उहा मगज़िन बंदि करणी पवंदी, छल उन लाइ ख़र्चु खपे ऐं ख़र्च जो अचण जो को बि तरीक़ो कोन हो, सिर्फ़ु नुक़सान ई नुक़सानु थींदो हो। इन करे थोरे वक़्त खां पोइ ॿी चई साले में उहा मैगज़िन बंदि करे छॾी। पर उन मैगज़िन जो अञा बि साहित्यकारनि वटि जिन उहा ॾिठी हुई उन्हनि खे अञा बि उन यादि पइजी सुहिणे जी। बिल्कुलु। छा लाइ त परसराम ज़िया जो स्पेशल पर्चो जॾहिं कढियो होसि तॾहिं सुहिणी हुई ऐं चवनि था अञा सुठो एतिरनि सालनि में बि त सभु को थो चए अहिड़ो इशू कंहिं बि न निकितो आहे, कंहिं बि मैगज़िन न कढियो आहे। हा, इहा ॻाल्हि मां बि मञींदसि, छाकाणि जो अॼु बि जेका तव्हां मैगज़िन कढी रहिया आहियो सिपूं, हिकु उम्दे मयार वारी माहवारी रसालो जेको आहे उहो सचपच सभिनी मैगज़िननि खां सरस आहे। असांजे सिंध जे वॾे शाइर शेख आज़ किथे लिखियो आहे त जॾहिं बि सिपूं उते कराची में मूं वटि ईंदी हुई त मां सेंटर टेबल ते रखंदो हुउसि, कंहिं कम सां कुझु किताब ॻोल्हण लाइ अंदरि वेंदो हुउसि त मुंहिंजा दोस्त ई हूंदा, उन में को न को तिकाए वेंदो, वरी वापसि न ॾींदो, न को ॿुधाईंदो। बिल्कुलु, अॼु सचपच सिपूं अॼु ॾींहं ताईं अॼु बि हुनजो अहिड़ो ई सुठो क़दुरु थिए थो। इन लाइ असां सभई सचपच फ़ख़ुरु था कयूं, असांखे ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी। सिपूं दादा राम पंजवाणी जी चाहना हुई, संदसि ट्रस्ट जे रीड में लिखियलु आहे त सिन ट्रस्ट जे पारां हिकु मगज़िन निकर मां कढणु चाहींदुसि। उहा उनजी आशा पूरी कई, सिपूं कढी। अॼु 22 साल 23 साल थी विया आहिनि, उहो कॾहिं बि कंहिं बि इशू खे फसियो करे की न को गॾियो वियो आहे, न को बंदि कई वई आहे, न को हिकु इशू मिस बि कयो आहे। त ॿोलीअ खे अॻिते वधाइण जो कमु जेको तव्हीं करे रहिया आहियो सीता सिंधु भवन में, आवाज़ी कल्चर ज़रिए सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखण जी जेका कोशिशि करे रहिया आहियो, उन जे लाइ आख़िर तव्हांखे जेका सहूलियत मिले थी या उन जे लाइ तव्हांखे जेको साथ मिले थो उहो इन्हनि सरकारी संस्थाउनि मां कुझु नथो मिले। INSPSL वटां घणी दफ़ा, घटि में घटि 5-6 दफ़ा वॾा सेमिनार करण लाइ इमदाद मिली आहे, पर सम्झो ₹1 या 2 लख ताईं, एतिरो खां वधीक न। बाक़ी असां पंहिंजो ₹1 लख पंहिंजे कलेक्शन करे विझंदा आहियूं, तॾहिं 4 लख या 5 लख घटि में को बि प्रोग्राम न थींदो आहे, सेमिनार न थींदो आहे, थी न सघंदो आहे। 6-6 महीना उन लाइ महिनत करणी पवंदी आहे। शेख असांखे डॉक्टर तनवीर अब्बासीअ खे इन्हनि वॾनि कलाकारनि खे उतां तॾहिं घुराए सघियासीं, राइटर्स खे सिंध मां, जॾहिं असां वटि पैसा ख़र्चु करण जा हुआ। ऐं जहिड़ा बि जेके बि सेमिनार हिन महिल ताईं थिया आहिनि, 6 खनि सेमिनार थिया आहिनि राम पंजवाणी कल्चर सेंटर जे पारां ऐं NCPL सां गॾु साथ में, उन में
उहे सभु अची सघिया आहिनि। सूफ़िज़म ते या वेदांत ते जेको असां सेमिनार कयोसीं उन में सिंध मां सचल सरमस्त जो गादी नशीन सखी साईं साहिब खे घुरायोसीं ऐं हितां हिंदुस्तान में तदाद जशन वासवाणीअ खे घुरायोसीं। जॾहिं सिंध ऐं हिंद ॿिन्ही खे भाकुर पए हिकु स्टेज ते गॾिजियोसीं। इन खां पोइ वरी न थी सघियो आहे जेको उन वक़्तु थियो। सीता सिंधु भवन में जेके कलाकार अचनि था, ही जेको तई आवाज़ी कल्चर खे अॻिते वधाइण जो तव्हां कमु शुरू कयो आहे, इहो सिलसिलो भला कहिड़े साल खां शुरू थियो? उहो जॾहिं ट्रस्टी जी ॻाल्हि थी, जॾहिं पारूवार दादा खे चयो बाबा मां अकेलो न करे सघंदुसि, छा त हिन में पैसे जी ॾे वठि आहे, मां ॾाढी सेंसिटिव आहियां ऐं मां जा रुअंदुसि फ़ाइदो कुझु कोन्हे, न को मां करे बि बचंदो न करे सघंदुसि। इन करे तव्हीं ठाकुर खे कयो, मां हुन सां गॾु आहियां, असां गॾिजी कमु कंदासीं। ऐं ईअं करे मूंखे ट्रस्टी ईअं ठाहियो वियो। दादा चयो मूंखे 5 मिंट मूंखे ॾे, मां 5 मिंट पोइ फ़ोन थो करे पुछो आरजी आडवाणीअ कंहिं ॿियनि ट्रस्टियुनि सलाह कई हूंदई, हुननि सभिनी चयो हा भई इहा ठीकु आहे, ॻाल्हि साॻी आहे। ईअं करे उहो असां सां पैदा थी, ट्रस्ट चालू थियो। दादा खे एॾो डपु हूंदो त भई हीउ ट्रस्ट हलंदो कीअं, ठही त वियो, जिन माण्हू डोनेशन ॾिना उन मां ठही त वियो, बंगलो ठही वियो, सुठो बंगलो, पर प्रसाद ते ख़र्च आहे, नंढो वॾो ख़र्च आहे, उन लाइ वीचारा चिंता हूंदी। उहा चिंता असां वटि अची घर में अची वेही ऐं सलाह कंदो आहे छा कयूं हाणे। ईअं न थियो जो वरी कंहिं वरी ॿियनि वटि वञिणो पए त भई हाणे इहो हिनखे हलाइण लाइ कुझु त ख़र्चु खपे। पर हाणे तव्हां अजब खाईंदा, दादा जो ट्रस्ट ख़ुदि पाण ख़र्चु कंदड़ आहे, लखे रुपया डोनेशन ॾींदा आहियूं हर साल में ग़रीबनि खे, जंहिंखे ॿुधाईंदा बि कोन, फोटो किथे अख़बारनि तव्हां ॾिसंदा कोन न हूंदो आहे। मेडिकल कैंप्स कंदा आहियूं ऐं सभु उन ट्रस्ट जे पैसनि मां। ट्रस्ट जो एयर कंडीशन हॉल्स कढाया आहिनि, कम्यूनिटी हॉल्स, उहो बि ट्रस्ट जे पैसनि मां। त तव्हीं हिते हर 15 ॾींहं सिंधी प्रोग्राम कंदा आहियो, जंहिंमें नवां कलाकार अची पंहिंजो प्रोग्राम पेश कंदा आहिनि। असीं हाणे दर्शकनि खे ॾेखारींदासीं इन्हनि ई प्रोग्रामनि मां हिकिड़ो इस्म। सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो, सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो, गोद में भारत जे पलजी, गोद में भारत जे पलजी, सभु लॻा सामण ॾिसो, सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो, सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो। गुलाबी सिंधियत जो आहे कलमियो हिंद में, गुल गुलाबी सिंधियत जो आहे कलमियो हिंद में, गुल गुलाबी सिंधियत जो आहे कलमियो हिंद में, छा हुनीअ जे हुस्न जो, छा उन्हीअ जे हुस्न जो सभु खे लॻो कामण ॾिसो, सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो, लहर लोॾे में रहा सिंधी घणो अरसो मगर,
हिक ॿिए जा हथ झले ओ हिक ॿिए जा हथ झले निकता समुंड झागण ॾिसो हिक ॿिए जा हथ झले निकता समुंड झागण ॾिसो गोद में भारत जे पलजी गोद में भारत जे पलजी सब लगा सामण ॾिसो सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो गोद में भारत जे पलजी गोद में भारत जे पलजी सब लगा सामण ॾिसो सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो सिंध मुंहिंजी जा सला थींदा वञनि था वण ॾिसो थींदा वञनि था वण ॾिसो थींदा वञनि था वण ॾिसो इन प्रोग्राम खे हर 14 ॾींहं 20 साल थिया आहिनि प्रोग्राम खे ऐं 463 प्रोग्राम करे चुका आहियूं कॾहिं बि हिकु बि 15 ॾींहं जो प्रोग्राम मिस न कयो आहे जेकॾहिं असीं हांगकांग प्रोग्राम ॾियण वेंदा आहियूं या सिंध घुमण वियासीं त उन 14 ॾींहं जे विच में हिकु ॾींहुं अॻु में वेंदा हुआसीं हिकु ॾींहुं अॻु में पहुचंदासीं इहे सच किथे बि दुनिया में किथे बि वियासीं ईअं हिन महिल ताईं करे सघिया आहियूं कॾहिं बि हिकु मिस न कयो आहे ईअं इन्हनि खे ई चइबो आहे सचा सिंधी आहे त जो कमु करण लाइ आहे त घणेई भॼे करे सघिजे ही कल्चर प्रोग्राम जी जेका ॻाल्हि आहे उहा वॾी ॻाल्हि उन में ॿी ॻाल्हि आहे पुठियां बैकग्राउंड में 20 साल प्रोग्राम हलायो आहे जंहिं ते हेॾो ख़र्चु अचे थो माना भंडारो हर दफ़े भंडारो कंदा आहियूं 300 अचूं 400 अचनि कॾहिं 1400 माण्हू बि चेटीचंड ते ईंदा आहिनि हेठि मथियो हाल भरियलु हूंदो आहे उन लाइ सभिनी खे मानी बि खाराईंदा भई घर कॾहिं पहुचंदा कॾहिं वञी खाईंदा त उहे जेके प्रोग्राम आहिनि से सॼा टोटली स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहिनि ऐं स्पॉन्सर सॼे दुनिया में जेके बि सिंधी जिते रहनि था असां कंहिंखे बि कोन लिखंदा न आहियूं चवंदा कोन आहियूं सभिनी खे जिन खे बि आहे आदत पइजी वई आहे के दुबई वारनि खे हांगकांग वारनि खे अमेरिका वारनि खे लंडन वारनि खे भई फलाणे तारीख़ कहिड़ो बि तारीख़ त असांखे ॾियो असांजे पारां कल्चर प्रोग्राम कढायो जंहिंजो ख़र्चु जेतिरो कुझु तव्हां फिक्स कयो आहे उहो असांखे ॾियण लाइ तयारु आहियूं केतिरा आहिनि जिन खे न मूं ॾिठो आहे न हुन मूंखे ॾिठो आहे जे स्पॉन्सर्स असीं हुनजी प्रोग्राम करे उनजी DVD कढाए उनजे नाले छपियलु हूंदो आहे उन्हनि खे हुन तारीख़ ते मोकिलींदा आहियूं असां पंहिंजो कमु कयोसीं हुननि पंहिंजो कमु पैसा मोकिले करे छॾियो ऐं जॾहिं असीं अनाउंस कंदा आहियूं त भई 20 साल कयूं था आसिरे में रखंदा आहियूं त उन में 15 ॾींहं जे अंदरि सॼे साल जा पैसा चेक अची वेंदा आहिनि कंहिंखे चवण जी ज़रूरत कान्हे घुरण जी ज़रूरत न पवंदी बहितरीनु इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त इहे छा लाइ त इहो हिकिड़ो माण्हू आयो तव्हांजो दुबई जो ई आहे उन अची माई त अनाउंसमेंट कयो ऐं छो था सभिनी खे चयो मां वेठो आहियां न मां 26 प्रोग्राम मां थो कयां न ख़र्चु मूंखे ॾियो मां कंदुसि 26 प्रोग्राम जा ख़र्चु मां थो कयां मूं चयोमांसि यार खिली चयोमांसि यार दोस्त सची ॻाल्हि बराबरि आहे तूं करे सघे थो क़बूलु आहे पर मां नथो चाहियां त हिकु माण्हू लाइ करे भली सभु इनवाल्व थियल हुजनि ऐं डॉक्टर अमेरिका रहंदो आहे को अखियुनि जो डॉक्टर उहो हर साल कराईंदो आहे पाण न पहुचनि था पंहिंजे दोस्तनि खे मिटनि माइटनि खे 50 माण्हू हुनजा ईंदा आहिनि साॻे नमूने असां सभिनी खे इंफॉर्म कंदा आहियूं घर कंहिंजा 4 कंहिंजा 6 कंहिंजा 10 महिमान ईंदा हूंदा न कॾहिं पाण ईंदा आहिनि के आहिनि जेके उन प्रोग्राम ते कीअं बि पहुची वेंदा आहिनि जेको सिंधनि स्पॉन्सर थियलु हूंदो आहे जेके न बि हूंदा आहिनि हिन महिल ताईं 20 साले में मूंखे न को हुन मूंसां गॾु न को मां हुन सां गॾु आहियां अहिड़ा माण्हू बि आहिनि तव्हांखे नंढियूं कहाणियूं लिखण जो ख़्यालु कीअं आयो सचपच ॾाढियूं मशहूरु थियूं आहिनि इहे कहाणियूं नंढियूं कहाणियूं लिखण जो ख़्यालु इन करे आयो छा त हिन ज़माने में इंटरनेट जे ज़माने में कंहिंखे बि टाइम वधीक आहे कोन लिमिटेड टाइम सभिनी खे हूंदो आहे ऐं वॾी कहाणी पढ़ण में हिकु त टाइम घणो खपे
ऐं नंढी कहाणी में भली अधु कलाक में चर्चगेट खां अची मई में अची वञे या बांद्रा पहुची वञे त नंढी कहाणी त हिकु ॿ कहाणी आराम सां पढ़ी सघंदो न वेहण जी जाइ ट्रेन में न को बीहण जी जाइ आहे जिते बि हूंदो इहा ख़ासि ॻाल्हि आहे ऐं मां चाहियां पियो त का नई शइ ईजाद कजे या कोशिशि कजे घटि में घटि त नंढी कहाणी में मसालो घणो हूंदो आहे सची ॻाल्हि आहे बराबरि सॼी तव्हां ॾिसंदा 2 पेज में 2 पेज में 3 पेजनि में सभु स्टोरी पूरी पर जे उन जेको वॾी कहाणी करिजे उन साॻी 20 पेजनि में थी सघंदी एतिरो मसालो हूंदो आहे हा असां पाण तव्हांजी हिकु कहाणी न्यापो खे ॿ खणी दफ़ा करे असां ॿिनि भाङनि में हलायो ॿिनि भाङनि में असां हा शॉर्ट स्टोरी एॾी शॉर्ट असां हुनजी टेलीफिल्म ठाही आख़िरी ख़त जे नाले सां आख़िरी ख़त बराबरि ऐं उहो बराबरि तव्हांजी ॻाल्हि सही आहे त नंढी कहाणी खे असां हेॾो वॾो करे सघियासीं मूं कोशिशि कई करण खां पोइ उहे नंढियूं कहाणियूं त पसंदि पयूं हिन महिल ताईं मां अटकल 200 खनि कहाणियूं त हुन में 150 त छपिजी वियूं हूंदियूं उन खां पोइ वरी मूं बिना अनुमान कहाणियूं लिखणु शुरू कयूं ऐं उहे बि 50-60 त घटि में घटि हूंदियूं जिन 2 पैरनि में उहा कहाणी पूरी थींदी मतिलबु हूंदो कैरेक्टर बि हूंदो मतिलबु बि हूंदो उन खां पोइ 1 पैरा जी कहाणी जॾहिं डेलीगेशन आई सिंध मां वॾा वॾा राइटर्स हुआ हुन में हमीद सिंधी जोयो उन्हनि खे कहाणी उते डेलीगेशन में मूंखे दिल्ली में चऊं इहो कहाणी तूं पंहिंजी नंढी शार कहाणी जी ॻाल्हि हुई उहा मुंहिंजे मथां ॾिनी भई तूं का बि कहाणी हुन में पढ़ी ॿुधाए उते मां 1 पैरा जी कहाणी पढ़ी 1 पैरा जी कहाणी ऐं हेॾा वॾा वॾा डिंग राइटर जेके हुआ उन उथी मूंखे शाबाशी ॾिनी चई 1 पैरा में हेॾी मतिलब जी कहाणी जंहिंमें न उनवान कुझु बि न हो भई हिकिड़ी पैरा हुई आहे अच्छा तई भला सिंध में घणा दफ़ा विया आहियो पार्टीशन खां पोइ पार्टीशन खां पोइ 54 साल हर साल मां वीज़ा लाइ अप्लाई कयो 53 साल 53 दफ़ा वीज़ा मुंहिंजी रिजेक्ट कयूं 54 साल में उहो मां कंहिं सलाह ॾिनी त राइटर लिखियलु हो मुंहिंजो हुन पासपोर्ट में उहो ॾाराए कटाए मां बिज़नेस लिखाई राइटर खां उछर कंदा आहिनि राइटर सिंध में न अचनि छा उहो लफ़ड़ो कंदा भड़काईंदा हा सुजाॻ कराईंदा उहो सुजाॻ ई हुनखे न खपे उन वक़्तु ई ॻाल्हि आहे 54 साल में जॾहिं बिज़नेस करे तॾहिं मूंखे पासपोर्ट कंहिंजी मदद सां मिली वियो मां हिकु दफ़ो वियो आहियां ऐं मां वञण बि ईअं थिए चाहियो सिंध में त जीअं मूंखे को वठणु एयरपोर्ट ते अचे ऐं वापसि एयरपोर्ट ते छॾण बि अचे ईअं न मां वञी पंहिंजे लेखे वञी होटल में रहां उहो मूंखे करिणो न हो ऐं तव्हां अजब खाईंदा इन्विटेशन बि आई मूंखे सचल साईंअ जे दरगाह तां उनजे गार्डिनेशन असांखे मोकिली वीज़ा जो न इन्विटेशन उन ते बेसिस ते मूंखे वीज़ा मिली ऐं हू पाण रहंदा आहिनि दराज़नि में त उनजो ख़लीफ़ो सॼे सिंध जो जीअं मथा ख़लीफ़ो उन्हनि जो मुक़ररु थियलु आहे उहो रिसीव करणु आयो कराची में एयरपोर्ट ते ऐं केतिरा राइटर्स फ्लीट ऑफ कार्ड्स इहे गुलनि जा हार त ख़ैर उते गुल ई ॿिया आहिनि हा ऐं बैनर्स लॻियल हुआ हाणे मां मुंहिंजी बि कहिड़ी कार में चढ़ां ॾाढो ॾुखियो पियो लॻे सभु ताजल बेवस अहिड़ा माण्हू हुआ ऐं कंहिंखे न चई हुनखे मूं चयो जिते चओ उते जंहिं कार में चओ त विया ईअं असां वियासीं ॾिसणु सिंध ऐं उतां कराची मां एयरपोर्ट ते बाए प्लेन में वियासीं सखर ते साईं सखी साईं सचल दरगाह जा जेके गानी नशीन आहिनि उहे असांखे रिसीव करणु आया एयरपोर्ट ते अंदरि जहाज़ में अची आया सिधो एयरपोर्ट जेको मैनेजर उहो बि हुन सां गॾु हो ॿाहिरि जहाज़ में हेठि लथासीं त उते जा फ़क़ीर सचल दरगाह जा फ़क़ीर सखर जा उहे गाना ॻाए खे रिसीव करे असां वठी हलिया ॿाहिरि मां चयो इन खां वधीक ॿियो छा खपे ॿियो छा खपे हा उहो ई उन्हनि सां गॾु वियासीं जॾहिं दराज़नि में बि ईअं हा अंदरि दरगाह जे अंदरि पारो चयो त ॻाए दरगाह जे अंदरि ॻाइणु न ॾींदा आहिनि ॿाहिरि ॻाईंदा आहिनि पान मंदर हुआ हिन खां ॻारायूं
दरगाह बि चौधारी किलो लॻल हो, दरगाह सां गॾो लॻल हुनजी हवेली आहे। त ॿाहिरां इहो ॾिसी मां बीह रहियुसि, मूंखे अलाए किथे कोठर में आहिनि कंहिंखे अलाए छा कंहिं होटल में किथे गेस्ट हाउस में बंदोबस्तु कयो अथऊं। आख़िर में तव्हीं असांजे दर्शकनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? कंहिं बि जंहिं बि नमूने ॻाल्हायो सिंधीअ में, घर में त घटि न ॻाल्हायो। असांजूं भली पोटियूं अंग्रेज़ी में पढ़ियल आहिनि पर ॻाल्हाईंदियूं सिंधीअ में। कॾहिं बि तव्हां फ़ोन कयो त सिंधीअ में ॻाल्हाईंदा, पोइ भली असां हुनखे चई छॾियो आहे त भई हेठि वञी तव्हां इंग्लिश में ॻाल्हायो, मराठी में ॻाल्हायो, हिंदीअ में ॻाल्हायो, जीअं वञी कयो। घर जे अंदरि तव्हांखे सिंधी में ॻाल्हाइणो आहे असां सां, न त असां सम्झंदासीं कोन था छा था चओ। इहो हिकु तरीक़ो आहे जो सिंधियुनि में घर में हूंदी त सभिनी पासे फैलिजंदी। दादा, तव्हां सां मिली असांखे ॾाढी घणी ख़ुशी थी। मूंखे पक आहे त असांजे ॾिसंदड़नि खे बि एतिरी ख़ुशी थी हूंदी। त अॼु जो प्रोग्राम हिते ई थियो पूरो। असांखे रहंदो इंतज़ारु तव्हांजे ईमेल्स जो, तव्हांजी रायनि जो। प्यारा साथियो, तव्हांखे हीउ इंटरव्यू वणियो न त पोइ हिन चैनल खे अॼु ई सब्सक्राइब कयो, ॿियनि खे ॿुधायो, शेयर करियो, जीअं घणे में घणा सिंधी हेरनि सुठनि प्रोग्रामनि जो लुत्फ़ माणे सघनि। जय झूलेलाल।